राज न्यूज़ टीवी जितां तव्हांखे अमन मल्ला जी शायरी ॿुधाए रहिया आहियूं। राज न्यूज़ टीवी सब्सक्राइब करियो ऐं गॾु घंटी खे दॿाइजी ईंदड़ वीडियो तव्हां मोदी साहब चयो त अर्ज़ अमन थो करे अल्लाह ओखी लाए मूं या कुरैशी पार कादर कद कंदे ता काए मूं छा कंदा मारियूं मुनारा मूं मिटीअ मुठ मतां कोट कलमूं कर कबर में कम कुबन सां नाहे मूं। वाह। पर मोदी साहब शुरू में हीअं बि चयो त यादि अथम ज़ाल यारहीं में पढ़ण वेठसि पटी। यादि मोदी साहब जी डेफिनेशन पंहिंजी सवाल थो ॿुधाए जॾहिं ॻोठा निकितो हो कंधे खां ऐं पढ़ण वियो त चए थो त यादि अथम साल यारहीं में पढ़ण वेठसि पटी ॾींहं हिक में बाबपूरा ऐं साल में संदसि कलाम। चलो किथे मौलवी मशहूर खिदरी खैर मोहम्मद टिन रफ़ीकनि साण गॾु लग रिप मंझ घरे गुलज़ार गाम। तारफी शेर मोदी साहब जो आए अब्दुल्ला ने के जोड़े जेके जस तो लिखो पटने पकड़े नज़रना माने ॿियो हिकिड़ो माया ने सही ॿुधायां साईं जो गज़ल आहे मोदी साहब जो ज़बरदस्त मूंखे ॾाढो वणंदो आहे। असां मिठू कची बि हिनखे ॻायो त मस्त 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 मन मस्तान मस्त। वाह साईं करीम ॿुधियो मस्त मस्तो मस्त मन मस्तान मस्त मस्त सब मस्जिद मरी मैखान मस्त। वाह तार ताज़ी सां करायूं हर तरफ तारन तवार मस्त गुलगुल मस्त बुलबुल बाग ऐं बुस्तान मस्त मस्त किरणनि लाइ कूणी मस्त ॾिस चंद ते चकूर मस्त शोनन में शमा पर में पचे परवान मस्त। मस्त मजनू मस्त लैला मस्त काज़ी खैर में मस्त साड़ मस्त सुनी मस्त मुंद मैरान मस्त माया नाम निसराए तो दिल लगी ते दल तगी मंजिल दगी महफल लगी। वाह सही वाह वाची मिसराए दिल लगी ते दल तगी मंजिल दगी महफल लगी मस्त साकी मस्त सागर साज सामान मस्त गुम सजो संसार सजना पर सुजे मुंह सिजन चंड हुस्न तुझे कयो हणी है यूं हैरान मस्त उमर सारी इंतजारी आहे अहमद खे अजीब आत कदमन ता किरी कुर्बान थिया कुर्बान।